बदीन में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क की रिपोर्टर रोशन दिन कोरे जो मौजूद बदीन में GDA जे मरकजी क़यादत जा खिताब जारी हैं। मानू बड़ी अंग में मौजूद हिन वक्त अयाज रतीब अली जो खिताब करे रहा है। दरिया अंदर जा दहशत एक ॾींहुं क़यामत थी वेंदी तू मां तो रुगो हिन सिंधुअ ते का लहर उभारे वेंदासीं। ऐ सिंधु ऐ दरिया ऐ मुझी अलबेली नदी ऐ मुझा दिल पजीर ऐ दिल रुबा दरिया तू जेको हिमालय मां निकरी थो ऐं हलंदो 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 कैलाश पर्वत वटि टुॿी हणी तिब्बत जे जबलनि खे छुहंदो हेठि लहंदो वरी कश्मीर खां घुत हणी नागा पर्वत जे पहाड़नि खे छुहंदो चश्मनि ऐं आबशारनि खे पंहिंजी झोलीअ में भरींदो। पाकिस्तान ॾांहुं जॾहिं वधी थो ऐं सिंध ॾांहुं वधी थो तॾहिं तूं 3200 किलोमीटर जो पंधु करी थो ऐं सिंधु दरिया तूं 3200 किलोमीटर पंधु करी थो। तूं 11,50,000 स्क्वायर किलोमीटर जी ज़मीनुनि खे सैराब कंदो पोइ तूं मुंहिंजे आख़िरी बाग पंहिंजे आख़िरी सहारे पंहिंजी आख़िरी झोलीअ सिंधुअ में अची थो ऐं उतां वञी समुंड सां छोड़ करी थो। ऐं सिंध ऐं दरिया तू असांजे 6000 साला क़दीम तहज़ीब जो मरकज़ आहीं। ऐं सिंधु दरिया तुंहिंजो ज़िक्र अॼु खां साढा 3000 साल अॻु 1500 क़बल मसीह में ऋग्वेदन में थियो हो। ऋग्वेदन जे मुक़द्दस किताबनि में तुंहिंजो 176 दफ़ा ज़िक्र आहे ऐं सिंधु दरिया 176 दफ़ा ऋग्वेदन में तुंहिंजो ज़िक्र आहे। ही सॼो जेको बर्रे सग़ीर आहे इन जो नालो सिंध जे पोयां पियो आहे। इनखे हिंद हिन करे चयो वियो जो ईरानी से जो लफ़्ज़ उचारे कोन सघंदा हुआ उन्हनि सीन जे लफ़्ज़ खे हे करे उचारियो ऐं इनखे हिंद खे सिंध चयो ऐं उहा सिंध आहे जेका हिंद बणी वई। ही सॼो बर्रे सग़ीर सिंध हो, ही सॼी तहज़ीब सिंध आहे, ही सॼो मोहनजोदड़ो सिंध आहे, ही सॼी इंडस सिविलाइज़ेशन सिंध आहे। ऐं सिंधु दरिया ऐं मुंहिंजा सिंधु दरिया जेका नील नदी आहे उन खां तूं ॿीणो आहीं, जेका दजला ऐं फरात आहे उन खां तूं टीणो आहीं। दजला ऐं फरात खे मिलाए छॾियो तॾहिं बि सिंधु उन खां टीणो आहे। ऐं सिंधु दरिया तूं असांजी शहरत आहीं, तूं असांजी दिलि आहीं, असांजो दिमाग़ आहीं, असांजो रूह आहीं। असांजे लाइ दुनिया जे समूरनि शयुनि खां, असांजे लाइ दुनिया जे समूरनि हस्तियुनि खां, असां लाइ दुनिया जे समूरनि इनामनि खां, असां लाइ दुनिया जे समूरनि इकरामनि खां मुक़द्दस ऐं दरिया तूं आहीं ऐं सिंध तूं आहीं। सिंध असां लाइ मुक़द्दस तरीन शइ आहे। दुनिया जे हर चङी शइ जे पोयां कुझु गद्दार ऐं कुझु दुश्मन हूंदा आहिनि। हिन सिंध में जॾहिं अलाउद्दीन खिलजी हमलो कयो त दोदे सूमरे मुक़ाबिलो कयो पर के चने सरब हुआ जेके खिलजीअ सां गॾिजी विया हुआ। हर दौर में टीपू सुल्ताननि ऐं सिराजुद्दौलान जे सफ़नि में उन्हनि जा वज़ीर जाम सादिक ऐं उन्हनि जा वज़ीर मीर जाफ़र हूंदा आहिनि। हर दौर में जॾहिं मोहम्मद तग़लक ऐं फ़ैरोज़ शाह तग़लक सिंध ते हमलो कयो हो त उन सां जाम बाबीनो विढ़ियो हो पर ओॾी महिल जाम फ़ैरोज़ जे रूप में के गद्दार हुआ जेके तग़लकनि सां गॾिजी सिंध ते हमलावर थिया हुआ। सिंध जी तारीख़ जिते सूरमनि जी तारीख़ आहे, जिते हीरोज़ जी तारीख़ आहे, उते उन्हनि जे सफ़नि मां गद्दार पैदा थींदा आहिनि। ऐं सिंधु दरिया हींअर बि तुंहिंजे सफ़नि में उहे गद्दारनि जेके तोते बंदि ॿधणु चाहिनि था, जेके तुंहिंजे पाणीअ खे रोकणु चाहिनि था, जेके सिंधियुनि खे उञ ऐं बुख में तड़पाए तड़पाए मारणु चाहिनि था। पर सिंधु दरिया
तू बुधी छड़े तू गवार है जई कि जी अलाउद्दीन खिलजी के शिकस्त आई जी तगलकन के सुंदन पर ये जूतन दे का चपाड़े खड़ियो जी हिन तौर ते गद्दारन जो भी असर थींदो। असा के सॼे पाकिस्तान जा माण्हू अज़ीज़ आहिनि, असा के पंजाब जा हारी, KPK जा हारी, बलूचिस्तान जा हारी, असा के सब अज़ीज़ आहिनि। चोलिस्तान जे हारनि लाइ तव्हीं कैलान कोन पिया ठाहियो, तव्हीं चोलिस्तान जे मज़दूरनि लाइ कैनाल कोन पिया ठाहियो, तव्हीं पंहिंजनि रिटायर्ड ऑफिसरनि MMAs वज़ीरनि ऐं पंहिंजे हुकुमराननि लाइ 6 कैनाल पिया कढो ऐं उहे 6 कैनाल 2.25 खरब रुपयनि जे ख़र्च सां 250 किलोमीटर डिघो कैनाल ठाहियो था ऐं तव्हांखे अछड़ो थर नज़र नथो अचे, तव्हांखे सांगड़ नज़र नथो अचे, तव्हांखे खैरपुर नज़र नथो अचे, तव्हांखे जोही ऐं दादू ऐं तव्हांखे कोहिस्तान जा उन्यारा माण्हू नज़र नथा अचनि। उहे खिपरे जा माण्हू, उहे अछड़े थर जा माण्हू, उहे सांगड़ ऐं खैरपुर जे सहरान जा माण्हू, उहे नगर पार कर इस्लाम कोट ऐं डीपले ऐं छाछरे जे आसपास जा उन में तड़पदड़ माण्हू जिते ढोर डुबरा थी पटनि ते उन्हनि जा लाश पिया हूंदा आहिनि, जिते माण्हू जिते असां जूं न्याणियूं मेलनि जा मेल घड़ा ऐं मट मथे ते रखी पाणीअ जूं 2 बूंदूं भरण वेंदियूं आहिनि, उन्हनि जी ॾुख, उन्हनि जी तकलीफ़, उन्हनि सां तव्हांजो को ताल्लुक़ कोन्हे। तव्हांखे चोलिस्तान जो पेट में सूर थियो आहे छाकाणि त उते तव्हांजे नुमाइंदनि जूं ज़मीनूं आहिनि। ऐं आसिफ अली खान ज़रदारी तूं ऐवान सदर में वेठो आहीं, तू चवी थो आसिफ अली जरदारी साहब आप कहते हैं कि मैं सिंध के मैंडेट से आया हूं, बिलावल भुट्टो साहब कहते हैं मैं सिंध के मैंडेट से आया हूं, मुझे सिंध के लोगों ने चुना है। अगर बिलफर्ज अगर आप सपोज धांधली से नहीं आए, सपोज आप जेन्युइनली जीत के आए हैं, तो जहां से आप जेन्युइनली बकौल आपके जीते हैं उन वहां के लोगों के साथ ये हशर करना चाहिए। वहां के लोगों की नौकरियां पब्लिक सर्विस कमीशन के एवज बेचकर, उनकी रोजगार बेचकर, उन मुलाजमों की इंतजार में बैठे हुए लोगों की एज रिलैक्सेशन खत्म करके उम्र की हद घटाकर उनके MG केट के पेपर आउट करके उनके रोजगार को तबाह करके, उनके फसलों को तबाह करके, उनका पानी रोककर, उनके कैनालों को तबाह करके, उनकी जमीनों को बंजर बना के ये मैंडेट का एहसान लौटा रहे हैं आप। आपकी इर्सा को ये इख्तियार किसने दिया? आपके इख्तियार आला में बैठे हुए उन वुज़रा को और सेक्रेटरीज को ये इख्तियार किसने ॾिठा जेके माण्हू गाॾियुनि में भरिया जलसे लाइ वठी पे विया। मूं सोचियो त ही जेके माण्हू 1000 ते 2000 ते बिरयानी जी थैली ते कंहिं नौकरीअ जे आसरे ते उन्हनि खे सथे, उन्हनि खे गाॾियुनि में विहारे, उन्हनि खे जलसनि में ताड़ियूं वॼाइण लाइ वठी पिया वञनि। उन्हनि माण्हुनि खे आउं मुखातिब आहियां, उहे हिते कोन्हनि पर घर वेठे जेकॾहिं मूंखे ॾिसनि तव्हांजी सिंध विकिजे पई ऐं तव्हीं अधु किलो बिरयानी ते ट्रिपा ॾींदा वञो पिया, तव्हीं 2000 ते ए मायूं ए भेणूं ए भाउरो 2000 जे नोट ते तव्हांजो वतन पियो विकामे, तव्हांजी सिंध पई विकामे ऐं तव्हां 2000 खीसे में वठी गाॾीअ में सठिजी टिपा ॾेई बिरयानी खाईंदे ऐं सरकारी ऑफिसर हो ऐं पुलिस जा ऑफिसर हो ऐं DCO ऐं मुख्तियारकार हो ऐं तपेदार हो, तव्हांजी सिंध जे पाणीअ ते निड़ीअ ते लत पई अचे ऐं तव्हीं 2-2 टे हज़ार लाइ अड़े बड़ा एॾो बेगैरत माण्हू को गैरतमंद माण्हू थी नथो सघे, तसवुर नथो करे सघे को बाज़ार में वेठल माण्हू एॾो बेगैरत न हूंदो जो 3000 ते पाणीअ जो सौदो करे छॾे। तंहिंजे करे सिंध वासियो ये इम्तिहान जूं घड़ियूं आहिनि, सिंध वासियो ही इम्तिहान जूं घड़ियूं आहिनि, सिंध वासियो ही डिफाइंग मोमेंट्स आहिनि, ही उहे तारीख़ी घड़ियूं आहिनि जॾहिं तव्हांखे निर्वार थी फैसलो करणो पवंदो, तव्हांखे ॿुधाइणो पवंदो उन्हनि अहल इक़्तिदार खे त जेकॾहिं सिंध जे पाणी जो सौदो कयो था त तव्हां सां रुगो नारनि जो मुक़ाबिलो कोन थींदो। ही जेका 700-750 किलोमीटर सिंध आहे, कराची खां वठी कंदकोट, कशबोर ऐं घोटके ताईं, जेकॾहिं सिंध में दरिया खे रोकण जी कोशिशि कंदो, असांजी अमड़ सिंधू दरिया खे रोकींदो त कराचीअ खां घोटकी ऐं कशमोर ताईं हर 5-2 किलोमीटरनि ते मुक़ाबिलो थींदो, रस्ता रुकंदा, रेजिस्टेंस थींदो, मुक़ाबिलो थींदो, तव्हांखे छटीअ जो खीर यादि ॾियारिबो। तंहिंजे करे सिंध वासियो आउं तव्हां मां उमीद थो कयां
त तव्हां हिन पैगाम खे खणी पखिड़िजी वेंदो। ही जेके सूरह बादशाह जा सिपाही मौजूद आहिनि हिते, याद रखजो, याद रखजो तो सूरह बादशाह रुगो नारो न हो, सूरह बादशाह रुगो गजगोड़ न हो, रुगो हकल न हो, सूरह बादशाह सरापा मुकाबलो हो। उहो दरिया मोटाणो आ, लतीफ साईं वारो दरिया मोटाणो आ। ही कहिड़ो दरिया आहे जंहिंमें वारी पई उॾा में ढिबूं ठहियूं पियूं आहिनि, छाखूं छाड़ूं पियूं निकिरनि। जॾहिं केतरी बंदर वञो त नंढड़ियूं नंढड़ियूं शाखूं, कोटड़ी बैराज जे हेठां पाणी कोन्हे, दरिया हुओ लतीफ साईं वारो। दहशत दम दरिया में जित जायूं जानारनि, शाह लतीफ है। दहशत दम दरिया में जित जायूं जानारन, नको संधो सीर जो मपन मलाहन, दरिंदा दरिया में वाका कयो वरन, सजा बेड़ा पार में हलिया हेठ वञन, पुरज़ो पैदा न थिए तख्तो मंझा तिन, उते अण तारुन मुंहिंजा साहड़ सीर लॻाए तूं। उन दरिया जो जोबन मोटाइणो आहे, उन दरिया खे ताक़त बनाइणो आहे, उन दरिया खे पंहिंजो उरूज ॾियारणो आहे, उन दरिया खे वरी मैदान में लाहिणो आहे, सिंध खे सरसब्ज़ बनाइणो आहे, सिंध खे आबाद बनाइणो आहे। सिंध रुगो तव्हांजी कान्हे, सिंध रुगो हिन जी हुन जी कान्हे, सिंध तव्हांजे पोटनि जी आहे, सिंध तव्हांजे पण पोटनि जी आहे, सिंध तव्हांजे ॾोहटनि जी आहे। किथे उहे चवनि न, उहे पोटा पण पोटा ॾोहटा न चवनि त असांजो ॾाॾो, असांजो नानो, असांजी नानी, असांजी ॾाॾी थोरे डप जे करे, चंद ॾोकड़नि जे करे, बिरयानी जे प्लेट जे करे, 5000 जी ख़र्चीअ जे करे असांजो दरिया विकिणी हली वई, असांजो ॾाॾो हलियो वियो, असांजी ज़मीन जो सौदो थी वियो, असांजो वतन हलियो वियो ऐं ॾाॾे ॾाॾीअ सौदो करे छॾियो।